यस अचो सी वे जी सर। मां तुझी रिपोर्ट पढ़ी है, काफी दिलचस्प है। सर मूं ठाही एतिरी दिलचस्पी सां आहे। त नज़र अचे पियो। अच्छा मूंखे हे ॿुधाइजो असांखे केसि ताईं ऑफिस खोलणु घुरिजे? सर जेतिरो जल्दी थी सघे, ऐं उहे बि सोचण में टाइम ज़ाया करण जो को जवाज़ बि कोन्हे। अॻे हफ़्ते ऑफिस जी जाइ फाइनल कजे ऐं 2 महीननि में ऑफिस जो सेटअप। घणो तेज़ हली रहियो आहे। ज़ाहिर आहे सर, कंपनी खे तेज़ी सां तरक्की ॾियारणी आहे त असांखे बि तेज़ हलणो पवंदो। गुड, हे कंपनी तेज़ी सां तरक्की कंदी ऐं गॾु में तू भी। पर हे जो ऑफिस का ॿाहिरि हिकु स्टील जो ढांचो बीठो आहे न, हे तोखे तरक्की करण न ॾींदी। मुंहिंजी बाइक सर, फिलहाल त इहा ई वाहिद ट्रांसपोर्ट आहे मूं वटि। गाॾी जे लाइ पैसा जमा कयां पियो। पैसा जमा करण जी का बि ज़रूरत न आहे। छो सर? हे जेकी चाबी तुंहिंजे साम्हूं पई आहे, हे तुंहिंजी नई गाॾी जी आहे। मुंहिंजी गाॾी? हा, कंपनी जी तरफ़ां तोखे नई गाॾी ॾिनी पई वञे। वाकई सर? थैंक यू सर, थैंक यू सो मच। यू वेलकम। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।